ख़बर ज़ाहिर कंदासीं नाज़रीन। सुल्तानकोट वेझो अणॼातल माण्हू पारां तलाउ में ज़हर उछलाइण सबबि नाज़रीन मच्छी मरी वई आहे। इसरार चांटियो रिपोर्टर सुल्तानकोट टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी इसरार चांटियो। सुल्तानकोट भरिसां ज़मीनी तकरार तां जवाबदार मच्छी जे तालाब में ज़हर विझी छॾी, जंहिं में वॾे तादाद में मच्छी मरी वई। कोट सरदार शोएब खान कॉलेज में जवाबदार ज़मीनी तकरार तां मच्छी जे तालाब में ज़हर विझी छॾी, जंहिं में 70 खां 80 मन मच्छी ज़हरीली पाणी सबबि मरे वई। जो चवणु हो त काल्ह खां वठी तालाब ते ई मुसलसिल मरी रही हुई, जंहिं असांखे शक थियो ऐं असां शक जे बुनियाद कुझु मला मुहाणा घुराया, जिन्हें उन इहा ॻाल्हि तस्दीक कई त तालाब में कंहिं ज़हर उछलाए, जंहिं सबबि अवां जे तालाब में काल्ह खां मरी रही आहे। सरदार शोएब खान कॉलेज हिकु इल्ज़ाम मञींदे चयो त मुंहिंजा सौटनि अब्दुल कयूम कॉलेजो सां ज़मीन जे मामले तां काफ़ी वखां इख़्तिलाफ़ हलंदड़ आहिनि, जंहिं सबबि वॾी महिरबानी सॼो तफ़सील ॾियण जे लाइ।